अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا صلاة تكون للنجاة وسيلة ولرفع الدرجات كفيلة وصلاة دائمة بدوام ملك وباقية ببقاء وجهه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون وقال النبي صلى الله عليه وسلم من يرد الله به خيرا يفقهه في الدين أو كما قال رسول الله صلى الله عليه وسلم मोहतरम दोस्तों आज मुसलमान भाई पंजे मदरसे निकले वारे अॼु दस्तार बंदी जो जलसो थी रहियो आहे जंहिंमें जिन बच्चन कुरान करीम खे पंहिंजे सीने जे अंदरि महफ़ूज़ कयो उन्हनि जी दस्तार थी ऐं यकीनन इहा इन्हनि बच्चनि जे लाइ वॾी सआदत आहे उन जे वालिदैन जे लाइ वॾो एज़ाज़ आहे इकराम आहे जो ये दुनिया की अजीम दौलत अर्श अजीम जो खजानो इन्हनि खे इहो मिलियो आहे अल्लाह जे तरफ़ खां ऐं ज़ाहिर आहे त इन्हनि जे लाइ जेको मक़ाम आहे क़ुरान करीम जे रूह मुताबिक़ या हदीस जे मुताबिक़ वो इहो ई आहे त इहे उहे बच्चा जिन कुरान करीम पढ़ियो व अमेल बिमा फीहि कुल बिसवालिदाहु ताज यौमल क़ियामह बच्चन कुरान पढ़ियो आहे ऐं जेके उन जा मां ऐं पीउ क़यामत जे ॾींहुं उन खे ताज पाराए ऐं उन ताज जी जेका रोशनी हूंदी उहा सिज जी रोशनी खां वधीक ऐं ख़ूबसूरत इहा मामूली शइ कोन्हे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बैसत उहा इन ॻाल्हि जे लाइ ठही तां त हिन माहौल जे अंदरि हिन उम्मत जे अंदरि क़ुरान जी तइलीम खे आम अची करे जीअं त साईं ने खुद फरमायो त इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा मूंखे अल्लाह जल जलालुहु इन्ही जे करे नबी बनाए करे मोकिलियो तां माण्हुनि खे तइलीम ॾियां ऐं ॿी हदीस में साईं ने फरमायो त इन्नमा बुइस्तु लितम्मीम मकारिमल अखलाक मूंखे इन्ही जे करे नबी बनाए वियो आहे तां त माण्हुनि खे सुठनि अखलाकनि जी तइलीम ॾियां उन्हनि खे कामिल करे ॿुधायां मालूम थियो त क़ौम जी तबाही ॿिनि शयुनि जे करे थींदी आहे हिकिड़ी जहालत जे करे हिकिड़ी बद अखलाक़ी जॾहिं क़ौम जे अंदरि ॿ इहे शयूं हूंदियूं त उन जी तइलीम हूंदी ऐं उन जो अखलाक हसन हूंदो सुठो हूंदो त उहा क़ौम वञी करे कामयाब थींदी
तहलील मा मुराद उवाइया जेका हजरत जिब्रील अलैहिस्सलाम जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत के अंदर पैगाम खणी करे आयो ऐं शुरू जे अंदर जडे साईं जिन गारे हिरा जे अंदर हुआ इहो हिकिड़ो जबल आहे जंहिंजो नालो जबल नूर आहे उते साईं जी इबादत कंदा हुआ उते जिब्रील अची करे वही खणी आयो ऐं उहा पहिरीं जेका वही हुई तहलील ॾिनी हुई त इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़ ख़लक़ल इंसान मिन अलक़ इक़रा व रब्बुकल अकरम अल्लज़ी अल्लम बिल क़लम व अल्लमल इंसान मा लम यअलम। ऐं साईं जिन जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पढ़ियल त कंहिं क़िस्म जो कोन हुआ पर अल्लाह जे तरफ़ खां जिब्रील जे वास्ते सां ही पैगाम ॾिनो त ए नबी इल्म जे न अचण जी ॿ सूरतूं हूंदियूं आहिनि, या त शागिर्द गबी हुजे या त उस्ताद महिनत न हुजे टोटी हुजे। हिते त इहे ॿई शयूं कोन्हे। अल्लाह जल जलालहू पंहिंजी किबरियाई ऐं पंहिंजी ज़ात जो कसम खणी करे फरमायो त ए मोहम्मद मुस्तफ़ा तोखां वधीक दुनिया जे अंदर ॿियो को सलाहियत वारो ऐं इस्तेज़ वारो शागिर्द पैदा कोन कयो आहे, मूंखां वधीक दुनिया जे अंदर ॿियो को उस्ताद कोन्हे। ज़ाहिर आहे त 40 साल साईं जी नबूवत खां अॻु में मके जे अंदर गुज़ारिया ऐं इहे उहे साल हुआ जिन जे अंदर मुशरिकीन मक्का साईं जिन खे चङी तरह आज़माए करे ॾिठो। हर ॻाल्हि जे अंदर साईं जिन खे सादिक लॻऊं, अमीन लॻऊं, कॾहिं साईं जिन जे ज़बान मां कूड़ कंहिं मुस्लिम जो कोन ॿुधऊं। इन ॻाल्हि जो एतिराफ़ गैर मुस्लिम कंदे रहिया, इन ॻाल्हि जो एतिराफ़ अब्दुल्लाह इब्न सलाम कयो, इन ॻाल्हि जो एतिराफ़ अबू सुफियान कयो। जॾहिं साईं जिन कुरान जी तहलील उन्हनि खे ॾिनी, हिरक़ल रूम जो बादशाह हो, उहो ईसाई हो, अबू सुफियान मके जो मुशरिक हो, तॾहिं हिरक़ल वॾा सवाल अबू सुफियान खां कया हुआ। उन में हिकिड़ो इहो सवाल हो त ए अबू सुफियान तूं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त जंहिं शख़्स तव्हां वटि नबूवत जी दावा कई आहे, 40 साल नबूवत खां अॻु में तव्हां वटि ज़िंदगी गुज़ारी आहे, मूंखे ॿुधाए त कॾहिं तव्हां उन जे ज़बान मां का अहिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे जेको तव्हां सम्झो हुजे त हू कूड़ पियो ॻाल्हाए। तॾहिं अबू सुफियान चयो त बादशाह ला मूं हरगिज़ उन जे ज़बान मां कूड़ी ॻाल्हि कोन ॿुधी, पर हिकिड़ी ॻाल्हि त करे रही कद जरबनाहु मिरारा मां वजदनाहु इला सादिका। असां हिकु दफ़ो न 1000 भेरा आज़मायोसीं, कॾहिं साईं जे ज़बान मां सच खां सवाइ ॿी ॻाल्हि थी। इहो एतिराफ़ केर कंदे रहिया, गैर मुस्लिम कंदे रहिया। अब्दुल्लाह इब्न सलाम यहूदी हो, तौरात जो वॾो आलिम हो। जॾहिं साईं जिन हिजरत करे मदीने तैयबा आया तॾहिं अब्दुल्लाह इब्न सलाम साईं जिन खे आज़माइण जे लाइ उन खे ॾिसण लॻो त ॾिसां त मुस्लमान जो नबी कहिड़ो आहे। पर जॾहिं परे खां साईं जिन जे चेहरे अक़दस ते नज़र पई तॾहिं बेसाख्ता उन जे ज़बान मां इहे अल्फाज़ निकिता त वल्लाहि इन हाज़ल वजह लैस बि कसम खुदा जो ही चेहरो कॾहिं कूड़े माण्हू जो चेहरो नथो थी सघे, ही सच्चे माण्हू जो चेहरो आहे। पोइ अब्दुल्ला चवे थो त सभ खां पहिरीं उहा ॻाल्हि जेका जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिजरत वारे वक़्त में कई, उहा इहा ई कई त या अय्युहन नास अफ्शु सलाम व अतिमु तआम व सिलुल अरहाम व सल्लु बिल लैल व नासु नियाम तदखुलुल जन्नत बिसलाम। ए इंसानो 4 कम तव्हां करियो, पंजो कम अल्लाह से पानी करो। पहिरियों कम इहो आहे त ॿिए खे सलाम कंदा करियो, चाहे कंहिंखे सुञाणो या न सुञाणो, इन सां मोहबत वधंदी। ॿियो कम इहो आहे त मिस्कीननि खे खाधो खाराईंदा करियो। जॾहिं तव्हांजे ज़हन मुताबिक़ दीन घराणो ग़रीब आहे, हिन वटि फ़क़्र ऐं फ़ाक़ो आहे, त उन जी मदद कंदा करियो। ऐं टियों कम इहो आहे त रिश्तनि खे जोड़ींदा करियो। चौथों कम इहो आहे त उन वक़्त में निमाज़ पढ़ंदा करियो जॾहिं माण्हू सुतल हुजनि। इहे 4 कम तव्हां कंदा, अल्लाह जल जलालहू सलामती सां तव्हां खे जन्नत में दाख़िल कंदो। मुझे चवण जो मकसद इहो आहे त इहो एतिराफ़ गैर मुस्लिमन जे तरफ़ खां हो। इहा ई शइ हुई जेका उन्हनि खे माइल कई ऐं साईं जी किरदार खे ॾिसी करे, सीरत खे ॾिसी करे, चेहरे खे ॾिसी करे उन्हनि माण्हू इस्लाम अची करे क़बूल कयो। सीरत जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां वॾो में वॾो मौजज़ो आहे। साईं जी जी हयात जे अंदर केतिरा मौजज़ा अची करे ज़ाहिर थिया। असां किताबनि जे अंदर पढ़ियो त पत्थर साईं जी खे सलाम
कंदा हुआ जेके हुआ वण वण साईं जिन खे सलाम कंदा हुआ ऐं अची करे पत्थर कलमू पढ़ंदा हुआ वो खजी जो थोड़ जेके कुछ तो आना हना न चवे तो तिरमिजी जे अंदर अचे तो हदीस के किताबन जे अंदर अचे तो उन ते साईं जिन चेक देई करे खुद को दीदा हुआ ओ जने मिंबर काची जो तैयार कयो वियो ओ साईं जिन जने उन मिंबर ते भी करे खुद को ॾियण लगा तॾहिं वो थोड़ो खजी जो जेको साईं जिन जो आहे सो मस्जिद जे अंदर अलग करे रखियो हो उन मां रुअण जो आवाज आयो सुडका भरे करे उन पे त मुख्य साईं जिन पाण खां जुदा छो कयो कोन करे छॾियो आहे इहो साईं जिन जो मौजूदो हो जेके सभिनी सहाबा किराम अची करे ॾिठो मानी थोरी हूंदी हुई पर साईं जिन जे अचण खां पोइ उन मानी जे अंदर बरकत पवंदी हुई चईं ॼणनि जो खाधो उहो किताबनि जे अंदर अचे थो त 1000 माण्हुनि खे पूरो वञी करे थियो इहो साईं जिन जो मौजूदो हो केतिरी अहिड़ियूं शयूं हूंदी हुयूं जेके साईं जिन जे हयात तैयबा सां ख़ासि हुयूं ऐं उन जो सदूर साईं जिन जे ई हयाती जे अंदर थियो हो अबू में माबद बनु खुज़ाया कबीले जी हिकिड़ी कोड़ी माई हुई जंहिंजी बकरी हुई जेका सफ़ा बकरी लागर हुई निबिरी हुई जंहिंजे अंदर कंहिं क़िस्म जी जेको आहे सो खीर जी उमेद कोन हुई पर उन बकरी निबिरीअ जे अंदर साईं जिन जॾहिं खणनि ते हथ फेरिया त उन मां खीर वहण लॻो कोड़ीअ जूं केतिरियूं भरिजी वयूं बाल्टियूं खीर मां भरिजी वयूं इहो बि साईं जिन जो मौजूदो हो साईं जिन हुदैबिया जे मैदान जे अंदर सहाबा किराम शिकायत कई त पानी खुजी वियो आहे पीअण जे लाइ कोन्हे उन वक़्त में साईं जिन पंहिंजो आंगरी मुबारक थांव जे अंदर विझी जॾहिं ॿाहिरि कढियूं तॾहिं उन आंगरी मां चश्मो फुटण लॻो उन मां एतिरो पाणी अची करे गॾु थियो जो सहाबा किराम वुज़ू कयो ऐं उन खे पीतो ये सब साईं जिन जा मौजूदा हुआ जेकर आंगुर सां इशारो कयूं त चंड ॿ टुकड़ा थी वियो हिकिड़ो मशरिक़ ॾाढो थियो मग़रिब ॾाढो इहो साईं जिन जो मौजूदो हो अल्लाह जल्ल जलालहू पंहिंजे नबीअ खे सैर करायो मस्जिद हराम खां मस्जिद अक्सा ताईं मस्जिद अक्सा खां 7 आसमाननि ताईं 7 आसमाननि खां सिदरतुल मुंतहा ताईं सरीश अक़लाम ताईं बैतुल मामूर ताईं अर्श मुअल्ला ताईं वो जन्नत ऐं दोज़ख जो सैर कराइजो पर इहो कम रात जे हिकिड़े हिस्से में थियो उन में जजो चयो कोन लॻो इहो साईं जिन जो मौजूदो पर इहे मौजूदा असां कंहिं क़िस्म जो कोन ॾिठा हुआ पर साईं जिन जे वफ़ात खां पोइ इहे मौजूदा ख़तम थी विया पर साईं जिन जो उहो मौजूदो जेको इल्मी मौजूदो हो जेको दाइमी मौजूदो आहे इहो वॾे में वॾो मौजूदो क़ुरान करीम आहे जो साईं जिन ते जॾहिं नाज़िल अची करे थियो तॾहिं अल्लाह जल्ल जलालहू उन जे बारे में ख़ुदि फरमाए छॾियो त ए पैगंबर तव्हां उन खे यादि करे कंहिं क़िस्म जो तव्हां उन खे यादि न करियो उन जी हिफ़ाज़त असीं पाण कंदासीं छो त जीअं ई जिब्राईल क़ुरान जो आयत खणी करे साईं जी ख़िदमत में पेश थींदा हुआ साईं जी उन खे बेरे ॾियण जी कोशिश कंदा हुआ त मथां आयत नाज़िल थी ला तुहरिक बिही लिसानक लितअजल बिही ए पैगंबर तव्हां खे चपन चोरनि जी ज़रूरत कोन्हे तॾहिं साईं जी चयो त या अल्लाह ये त वॾी अज़ीम दौलत आहे जेकर आउं उन खे बेरो न ॾींदुसि त कीअं यादि थी सघंदो अल्लाह से फरमायो त सनुक़रे ओ का फला तंसा ए पैगंबर असां जेका शइ तुंहिंजे मथां नाज़िल करे रहिया आहियूं इहा तुंहिंजे सीने ते असां अहिड़ी महफ़ूज़ करे छॾींदासीं जो लो न धिको ॾेई सघे थो पर इहो क़ुरान करीम कॾहिं मिटजी न सघंदो इहो साईं जो सब खां वॾे में वॾो मौजूदो आहे ऐं इहा ई साईं जी सीरत इहो ई साईं जी जो अख़लाक़ जीअं अम्मा आयशा खां पुछियो वियो त अम्मा ॿुधाए त साईं जी सीरत कहिड़ी हुई तॾहिं अम्मा फरमायो त तो क़ुरान करीम कोन पढ़ियो आहे वकान ख़ुलुक़ुल क़ुरान साईं जी जो अख़लाक़ सीरत ख़ुदि क़ुरान करीम हो क़ुरान उहा ॻाल्हि चई जेका जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे ॾेखारी ऐं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ई कमु कयो जेको क़ुरान चयो मालूम थियो त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी पूरी जी पूरी क़ुरान जे मुताबिक़ गुज़री इहो ई साईं जी जो अख़लाक़ हो इहो ई साईं जी जो मौजूदो हो सिलमन कताक वअफ़मन अज़लमक व अहसिन इला मन असा इलैक इहो ई अख़लाक़ हो त जेको तोसां मिटई खे तोड़े रिश्ते ऐं नाते खे तोड़े उन सां तूं जोड़ जेको तो ते ज़ुल्म करे उन खे माफ़ कर जेको तोसां बुरो सलूक करे उन सां सुलह असां के तालीम इहा इंसान जे अंदर जेकर शइ अचे थी त पोइ कामयाब थी करे बणिजे थो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा हुआ गैर मज़हब वारा हूंदा हुआ
आज़माइण जे लाइ ईंदा हुआ पर कॾहिं साईं जिन उन्हनि खे झिड़क कंहिं क़िस्म जो कोन ॾिनी हमेशह सुठनि अख़लाक़नि सां पेश अची करे थींदा हुआ हिकिड़ो यहूदी आहे मदीने जे अंदरि जंहिंजो नालो ज़ैद आहे उन पंहिंजे इस्लाम जो वाक़ियो बयानु कयो त चयईं त आउं जॾहिं साईं जी मजलिस जे अंदरि वेंदो हुउसि यहूदी जो उन वक़्त में कम बि इहो हूंदो हो साज़िशूं कंदा हुआ मजलिस नबवी जे अंदरि हाज़िर थींदा हुआ त का ख़राबी हुजे त आउं साईं जी कढां पर इत्तेफ़ाक़ सां उहो ज़ैद चवे थो त जॾहिं आउं मजलिस जे अंदरि वियुसि तॾहिं मूं ॾिठो त साईं जी ख़िदमत में ॿाहिरां जा चंद माण्हू आया हुआ जिन अची करे अर्ज़ु कयो पिए त साईं असांजे माण्हू इस्लाम क़बूल कयो आहे ऐं हींअर बुखार जो ज़मानो आहे असीं आहियूं ग़रीब उनजी मदद न थी सघे महिरबानी करे तव्हां उनजी मदद करियो ऐं उन वक़्त में पोज़ीशन इहा हुई त का बि शइ मौजूदु कोन हुई न को सहाबा किराम वटि हुई न को जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटि हुई ऐं ज़ाहिर आहे त उन ग़रीबनि जी मदद करण बि ज़रूरी हुई उन वक़्त में ज़ैद ॾिठो त मूंखे मौक़ो मिली वियो आउं टप ॾेई करे अंदरि आयुसि मूं अची करे साईं जन खे चयो त तव्हांखे हाणे 100 दीनार सोन जा दीनार इहा तव्हांखे ॾियां थो उन जे एवज़ में तूं फलाणे माण्हू जो मूंखे बाग़ ॾिजो फलाणे खदीन जा बाग़ हूंदा हुआ ऐं उन जो अञा चैन कोन थियो हो पचण जो तॾहिं साईं जन खे ज़रूरत हुई 100 दीनार उन खां वरितऊं पर उनखे इहो चऊं त आउं तोखे बाग़ जो जेको आहे सो फ़ैसिलो कोन करियां उनजी जेका खजी पचंदी पोइ पचण वारे ॾींहुं तूं अचिजे त इन्हनि पैसनि जे एवज़ में तोखे खजी ॾेई छॾींदासीं वो साईं जे 100 दीनार वठी करे उन्हनि ग़रीब सहाबी खे ॾिना त तव्हां वञी करे पंहिंजे क़ौम ते ख़र्च करियो ऐं सुठे नमूने सां जेको आहे सो विराइजी करे उहो ज़ैद चवे थो त अञा खजीन जे पचण जे अंदरि 2-4 ॾींहं बाक़ी हुआ ऐं उन वक़्तु वियोसि साईं जिन हिकिड़ी मजलिस जे अंदरि वेठा हुआ हिकिड़े क़ब्रिस्तान जे अंदरि हुआ जेको बक़ीउल गरक़द मशहूर क़ब्रिस्तान आहे सहाबा किराम साईं जन सां गॾु हुआ उते वञण साईं मूं साईं जन सां जेको सलूक कयो उहो तमामु बुरो सलूक हो मूं घुंड विझी करे साईं जिन खां पैसनि जो मुतालबो कयो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां पराया हक़ छो नथा अदा करियो ए अब्दुल मुत्तलिब जे खानदान वारो तव्हां पराए हक़ जी अदायगी करण जे अंदरि ॾाढा सुस्त आहियो अहिड़े क़िस्म जा अल्फाज़ ॻाल्हाइण लॻो जेको कंहिं सहाबी खां बर्दाश्त कंहिं क़िस्म जो न थी सघिया पर एसि ताईं बस कोन कई जेका चादर हुई साईं जे कुले मुबारक में उन चादर खे छिकण लॻो जंहिंजे करे सहाबा किराम खे गुस्सो अची वियो एतिरे क़दर जो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वो तलवार खणी करे ॿाहिरि कढी करे साईं जिन खां इजाज़त वठण लॻो त साईं मूंखे इजाज़त ॾियो त हिन खे आऊं गुस्ताख खे मारिया जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर के ॾिसनि पिया ऐं मुस्कुराइनि पिया उन यहूदी खे ॾिसनि पिया ऐं मुस्कुराइनि पिया तॾहिं साईं जिन हज़रत उमर खे छा चयो त उमर न इन खे तूं इहा ॻाल्हि न चओ तूं मूंखे चओ त पंहिंजे हक़ जी सही माना में अदायगी कंदो कर तूं हिन खे चओ त पंहिंजो हक़ सही माना में वसूल कंदो कर तुंहिंजो इहो कमु कंहिं क़िस्म जो कोन्हे फ़ैसिलो असां ॿिनि जो पाण में थियल हो उन खां पोइ साईं जिन हज़रत उमर खे ताक़ीद कयो त उमर तूं हाणे वञ हिन जो अञा अगरचे टाइम कोन थियो आहे खजीन जे पचण जो पर तूं जेकर ही आयो आहे पंहिंजो हक़ घुरण आयो आहे त तूं वञ बैतुल माल में जेके खजूं पायल आहिनि हिननि जे पैसनि जे एवज़ में तूं उनखे ॾेई छॾ ऐं वधीक ॿ मण ॿिया बि खजूर ॾेई छॾ ॿ मण वधीक खजीन जा ॿिया ॾेई छॾ हज़रत उमर जो साईं ॿ मण वधीक छाजे लाइ चीनी जे करे तो उनखे धरियो झूठ कई हज़रत उमर के चूंकि अल्लाह पैगंबर की तरफ का हुक्म मिलियो वो चवे तो ज़ैद चवे तो मुखे उमर वठी पे वने बैतुल माल दा तरी कसम मुंह न का पूछो तो उमर तुम के सुञाणे तो ताऊ के रहा हज़रत उमर फरमायो त ज़ैद चयो त आऊं ज़ैद आया मदीने के अंदर रहंदो आया यहूद जो वडो आलिम आया तौरात जो वडो आलिम आया तरे हज़रत उमर फरमायो त हेडो वडो तू मानू आया हेडो वडो आलिम आया ऐ असा जे नबी के शान में तू एडी गुस्ताखी कई है तरे ज़ैद जवाब दिनो जी उमर तौरात के अंदर तवा जे नबी जो जेके मु निशानी पड़ी वो सब मु आजमाए वरती वियो सिर्फ ब निशानी रह ली एकड़ी केड़ी त कदे हम साईं जन जी जात जरा बदलो कोन वरतो है बी केड़ी त जेको साईं जन सा बुरो सुलूक कंदो है उन सा वो सोहरो कलम सुलूक कंदो है उमर अज ये बई निशानी मु तवा जे नबी में मालूम करे वरती वियो अजा तो के गवाह बनाए तो शाहिद बनाए करे कलमो पढ़ा तो इस्लाम कबूल करया तो ए मुजी जेका मिल्कियत उन जो अध हिस्सो आ उम्मत मोहम्मदी जरा वक़्त इने के चेवा इने के चेवा चेवा इने के चेवा जे जो नालो कुरान अज तवा पाण अंदाजो लगायो त अज असा के पहुंचो अज असा जो अखलाक छो खत्म
जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बैसत इन गाल जलाली त सुठन अखलाक हम ताम अची करे करया मुसलमान त परे रया पर जेकर गैर मुस्लिम हुआ तो उन साम साईं जिन जो सोनो सोनो हो हातम दाई जी छोकरी जदे मुसलमान सा मुकाबलो करना तदे गिरफ्तार थी कई सहाबा किराम उनके बची पे आया तदे साईं जिन बैठा हुआ साईं जिन चो त मुजा सहाबा एकड़ी औरत के गिरफ्तार करे बची पे आचन पर इत्तेफाक सा उन जो मथो उगाड़ो हो तदे साईं जिन हेडा ही होडा न्यारियो त का शय हुजे त इन औरत जो मथो ढके अचन पर का शय कोन मिली तदे पंजे कुलन मुबारक वाली चादर लाए करे एकड़े सहाबी दिनो चो वन बेरी हिन औरत जो मथो ढक त का को मुवत पेश कर वो सहाबी सबरो छत चवे साईं तवा के खबर है त जेका औरत गिरफ्तार थी करे अचे पे उआ केर है या असा मुसलमान की दुश्मन है या असा सा मुकाबलो करना ही है तवा त 1,24,000 नबी जा सरदार रहमतुल लिल आलमीन आयो तवा जी ही पाक चादर आ हुन पलीत औरत के मथे ते किए विजा तदे हदीस में थे तो त साईं जिन के गुस्सो अची वियो नहीं फरमाई खबरदार इन्नमा बुइस्त मुअल्लिमा अल्लाह जल जलालहू दुनिया जो मुअल्लिम मुखे बनाए करे मोकलियो है तोखे कौन बनाए करे मोकलियो है जे अल्लाह जो इहो हुकुम है त मुस्तफा जी यानी फातिमा उन जी इज्जत महफूज हुजे उन अल्लाह जो इहो हुकुम है त इन वाञाणी मुस्लिम औरत जी इज्जत महफूज या पाकीज़ा तालीम असांखे असांजी नबी अॼु उन तालीम मां असां करे कुरान जी जड़ी तालीम कोन हुंदी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारे तरीके जी जड़ी तालीम कोन हुंदी तदे असां जो अखलाक कीअं कामिल थी सके तो ज़ाहिर है त इन ही तालीम जे लाइ साईं जिन खे मेहनत करनी पई पर अल्लाह जल जलालहू उन जी त हिफाज़त पाण खणी छड़ी आहे इन जे करे तव्हां ॾिसो त केतिरा अहिड़ा मरहला आया कुरान जी इज़त ते मसलो आयो उन जी नामूस ते मसलो आयो त पोइ उन वक़्त जे अंदरि हर दौर जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी जमात तयार थी जेका सा मुकाबलो कबी रही साईं जिन जरे वफात कयो तरी इब्तिदाद जो खातिरो निकतो मुसैलिमा कज़ाब वालो खातिरो निकतो जेको है सो पूरा नबूवत जा दावेदार अची करे निकता उन वक्त जे अंदर हजरत अबू बकर सिद्दीक पहिरियों खलीफो हो जिन अची करे उन सा मुकाबलो कयो वो हजरत उमर को मना कई हजरत अली को मना कई सही तवा कीअं मुकाबलो करे सगदा तवा जी खिलाफत कमजोर है तवा जी त नई हुकूमत है मुसैलिमा कज़ाब वाला बड़ा ताकत वाला मानू हे तवान सा की मुकाबलो करे सगदा इनी जे करे थोरो सबर करियो ता त असा पंहिंजी पोजीशन में अचूं हदीस के अंदर अचे तो हजरत अबू बकर उन वक्त में केड़ो जवाब दियो जी तम्मत दीनो वन कताल भाइयो अयुन कसु दीनो व अना हई तवा केड़ी पे गाल करियो दीन त काम थी चुको है जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते तकमील दीन वाली आयत नाज़िल की चुकी है आई जो सो वही इलाही जो सिलसिलो मुनक़ता की चुको है कुरान की हिफाजत को जिम्मा असा जे हवाले थी चुको है और अबू बकर जीरो हुजे ऐं कुरान जी इज्जत ते को हमलो करे यो थी न तो सके आ इन गाल के कोन ॾिसोस त मुजी खिलाफत बाकी रहे थी या नथी रहे सिर्फ इन गाल के ॾिसोस त हिन में कूड़न नबी जो कीअं खात्मो कयो वञे चुनाचे किताब लिखियो त जॾहिं अबू बकर सिद्दीक उन्हनि सां मुकाबलो कयो 1200 सहाबा किराम शहीद थिया जंहिंमें 700 कुरान करीम जा कारी हुआ पर इन फितने के हमेशा खत्म कयो वियो तॾहिं अब्दुल्लाह इब्न मसूद मस्जिद नबवी जे मिंबर ते उथी भी करे हजरत अबू बकर जे अचण का पहिरी माण्हू के खुटको ॾियण लॻो त करे ना इब्तिदाअन व हमिदना इम्तिहान लक़द क़ाम मक़ाम अल-अंबिया अबू बकर जॾहिं पहिरी कम में हथ विधो तॾहिं सभिनी उन्हनि जी मुखालिफ़त पे कई पर जॾहिं मुक़ाबलो कई दुश्मननि सां उन्हनि जो इज कढियई मुद्दई नबूवत वारनि जो इज कढियई खत्म नबूवत जे मुनकरनि जो इज कढियई तॾहिं अॼु बच्चो अबू बकर जी तारीफ़ करे यकीनन अल्लाह पाक अबू बकर खां उहो कम वरितो जेको नबी नाराए तकबीर नाराए तकबीर नारे मोहम्मद मुस्तफा ताज व खत्म नबूवत जिंदाबाद ये तो दीन जी हिफाजत अल्लाह जल्ल जलालहू हर दौर जे अंदर करे इया न त जेको आहे सो अची करे दावा करे त आऊं नबी आहियां हींअर जेको फितनो हले पियो कादियानी वारो फितनो मिर्ज़ाई वारो फितनो ये जेके अची करे निकिताई जेके अची करे नबी जे नामूस ऐं इज़त ते मथां हमलो पिया कनि ऐं इहा ई लाबी आहे जेका हिन पाकिस्तान जे अंदरि मुतहरिक थी करे ठही आहे मूंखे ॿुधाए त इहो त हुकुमराननि जो कमु आहे जेको अची करे हिन फितने खे ख़तमु कनि जीअं अबू बकर सिद्दीक़ ख़तमु कयो पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु इहे बाक़ाइदे हिननि इलाइक़नि जे अंदरि
तबलीग को क्या कर केर के चवण वारो के पास के कोने ये कादियानी ये अगर जे तवा के तो बुदाया त इस्लाम सभनी के हक ची करे दिनाई जेके अकलियत वारा उनन के हक दिनाई इस्लाम में यहूदी जा पकाई ईसाई जा पकाई वाणी जा पकाई जेके भी न पाकिस्तान के अंदर रहता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनन जे बारे में जे कोई सो मुसलमान मुल्क के अंदर जेके अकलियत वारा रहता उनन जे बारे में यो ही फरमायो दिमाउहुम का दिमाइना अमवालुहुम का अमवालिना उनन जा रत असा जे रतन वांगे उनन जा माल असा जे माल वांगे जी असा जो खून महफूज है कि उनन जो खून महफूज रहण घुर्जे जी असा जो माल महफूज है कि उनन जो माल महफूज रहण घुर्जे पर कादियानी के को हक के किसी जो नथो दिनो वने छाजे करे जो उहे पंजे पाण के अकलियत समझनी तवा सभी सा वापार करे सघो था पर खुदा जे वास्ते कादियानी से वापार ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की इज्जत का दुश्मन है नामूस का दुश्मन है उहे कादियानी जिन सा बड़े में बड़ो बहस करे वियो ए उनन के गैर मुस्लिम अकलियत करार दियो मरहूम जुल्फकार अली भुट्टे यो बड़ो कारनामो अंजाम दिनो पंजे उलमा देवबंदी कुर्बानी सा यो मरलो उद्देश्य करे पोतो जो को इनके हमेशा काफर करार दियो पर अफसोस सा चवो पवे यही कादियानी लाबिया जेके असा जे मुल्क में शुरुआत कयन केर के चवण वारो कैंपस जो कोने इनन जी तबलीग एड़न इलाकन जे अंदर थींदी आहे जिते गुरबत हुंदी आहे जिते फक़र ऐं फाको हूंदो आहे असां इनन के जो पास कादियानी थी करे बनायो पर इनन के इहो पतो कोने कि हे मुसलमान नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा उम्मती साईं जिन जा सहाबा किराम जा गुलाम इनन जो ईमान के केर भी खरीद करे कंहिं किस्म जो नथो सघे ऐं असां में जेकर ईमान मजबूत हूंदो त इंशाअल्लाह इनन कादियानी सां मुक़ाबलो करे के हमेशा जेकर रियासत वाला यो कम न था कर त या जिम्मेदारी असां पे आई थी ये सब फितना अची करे खड़ा थिया ये न हे कादियानी अॼु भी जेकर पंहिंजे पाण के गैर मुस्लिम समझन अकलियत वारा समझन त असीं चौदा त ठीकु आहे इन्हनि जा हक़ पर हे पंहिंजे पाण के गैर मुस्लिम समझन ही कोन हे मुसलमान समझन था पंहिंजे पाण के अहमदी सदाईंदा ऐं अची करे जिन इलाइक़नि जे अंदरि तबलीग पिया कनि केतिरा दफ़ा जेको आहे सो इन जूं तहरीकूं हली वञनि ऐं खड़ जे इलाइक़े जे अंदरि बदीन ज़िले जे अंदरि बाक़ाइदे इन जो नेटवर्क थोरो मज़बूत अची करे बणिजे थो इहा वक़्त जी ज़िमेदारी आहे जेको हिन सां जेको आहे सो मुक़ाबिलो कयो वञे ऐं हुननि खे ख़तमु अची करे कयो वञे पर बराए महिरबानी आउं तव्हां सभिनी भाइरनि ऐं दोस्तनि खे अर्ज़ु कयां थो त अल्लाह जल जलालहू अव्हां जी ईमान जी हिफ़ाज़त करे अव्हां खे सलामती नसीब करे दीन ते इस्तिक़ामत नसीब ॾे कॾहिं तव्हां खे ख़बर पइजी वञे त कॾहिं किन सां तव्हां तालुक़ पैदा न कयो उन सां भाई बस उन्हनि सां दुआ करण उनजा सलाम करण उन जो खाइण पीअण उन जी शादी में शिरकत करण इहो ईअं सम्झो त नबीअ जे ख़त्म नबूवत जे हमले करण वारनि जे अंदरि तमामु शामिल ॿियो छा आहे ऐं नबी जी इज़त खां मथे असांजे लाइ हिकिड़ी शइ आहे अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्महातुहुम नबी हूंदो आहे जंहिंजो ताल्लुक़ मुसलमाननि खे पंहिंजी जान खां वधीक आहे ऐं उन जी घर वारी पूरी उम्मत जूं माऊं अची करे वञनि थियूं नबीअ जे दर जी जेकर असां ग़ुलामी कंदासीं तॾहिं वञी करे कामयाब थींदासीं जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े जे अंदरि असांजी हिदायत आहे ऐं रहनुमाई आहे उन खां सवाइ ॿियो को बि रस्तो कंहिं जो कोने साईं जिन वारी जेका तालीम आहे उन खे अपनाईंदासीं तॾहिं असांखे कामयाबी मिली सघे थी हिननि बचनि जेको क़ुरान करीम पढ़ियो ज़ाहिर आहे त जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेको अल्लाह पाक क़ुरान नाज़िल कयो उन ही जे नतीजे करे अॼु हिननि बचनि जी इज़त वधी वई जेकर हे बच्चा इन खे पढ़ंदा इन ते अमल कंदा त ही उहो ई क़ुरान आहे जेको उन्हनि जे लाइ क़यामत जे ॾींहुं अची करे जेको आहे सो अल्लाह सां सिफारिश कंदो त या अल्लाह ही उहो बच्चो कुरान सिफारिश कंदो या अल्लाह ही वो बच्चो है जे पहले अखिन सा मुके ॾिठो हो ही वो है जे कनन सा मुके ॿुधो हो ही वो है जे ज़बान सा मुके पढ़ियो हो या अल्लाह तू हिन ते क़ब्र जो अज़ाब न कर अल्लाह जल जलालहू कुरान जो मुहाबिन दा क़ब्र अल्लाह सुभान अल्लाह को मामूली किताब थोड़ी है जेको असां इन के कोई ते करे ऐं को चौं असां जे अंदर बरकत अची करे पवे न इन्नल कुरान वसियाम यशफिआन लिल अब्दी अॻियां रोज़े जो महीनो बचे पियो ई अहिड़ा भलारा महीना आहिनि क़ुरान रमज़ान वॾो हिन जो पाण में ताल्लुक़ आहे जेकॾहिं क़ुरान लथो आहे त रमज़ान जे महीने में लथो जेकॾहिं रमज़ान जो ज़िक्र आहे त क़ुरान जे महीने क़ुरान जे अंदरि आहे शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान इहो ई उहो भलारो महीनो आहे जंहिं जे अंदरि क़ुरान खे नाज़िल कयो वियो आहे इहे ॿई पाने जी सिफारिश
जेको मामूली किताब पढ़ी आहे जेको असां उन मां हथ करे बिछाई इन जे अंदर सब खां जेका पहिली सूरत आहे सूरत फातिहा इहो ठलो पढ़ी करे तव्हां दम करियो ॾिसो तव्हांजी बीमारी ख़त्म थी थी या कोन असां तो उहे किताब पढ़िया जिन जे अंदर इहा शइ लिखल हुई त हिकिड़े साहबी सबूरे के दिल जो सूर पियो उन कंहिं अस्पताल जे अंदर वञण जी ज़हमत कोन कई सुबुह खां वठी करे शाम ताईं क़ुरान पढ़ी जेको दिल जा वाल आहिनि अल्लाह सी सब खोले छॾे दिगर हिन दौर जे अंदर असां के दिल जो सूर पवंदो आहे असीं जना अस्पताल बि नहीं कोन आगा खान जे अंदर हिन में शइ पैसो असां जो खर्च थे पसीनो असां जो थी सिर्फ इन जे करे त क़ुरान का असां जी पूरी थी वई एड़ी बरकत वाली तालीम आहे जेका अल्लाह जल जलालहू बानी जी हिदायत जे लाइ मोकिली बानी जी रहनुमाई जे लाइ मोकिली बानी जी शिफा जे लाइ मोकिली वनु नज़ीरु मिनल क़ुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन ए बाना बीमारी तो के अचे थी तो उन में गलती न कंदो कर बीमारी जे करे पाण तुंहिंजा गुनाह माफ़ थींदा अल्लाह जल जलालहू जी तोखे यादगिरी थींदी पोइ तूं क़ुरान पढ़ी करे पंहिंजे मथां फूके छॾींदो कर त सॼी बीमारी खां ख़त्म कर बस कोई जुदा गाला जो अज असां मुसलमाननि जो ताल्लुक इन शइ खां परे थी वियो तॾहिं बीमारी असांखे घेरे करे वरितो जॾहिं इन शइ सां असांजो ताल्लुक परे थी वियो तॾहिं रहमत जा मलाइक अचण बंदि थी विया घरनि जे अंदरि टीवियूं पियूं हलनि वीसीआर पिया हले फोटू पिया ॾिसूं तस्वीरूं पिया ॾिसूं उन जे अंदरि जेको आहे सो जानवर पिया पालियूं मूंखे ॿुधाए त अहिड़े घर जे अंदरि रहमत जा मलाइक नाज़िल कीअं वो साहबी सबरो रात को उठंदो घर ऊंडाई में भरे पियो हूंदोसि झूपड़ो ऐं बगल टुटल घर हो पर जीअं ई उठंदो क़ुरान जी तिलावत कंदो सॼो घर नूर मां भॼी सॼो घर उन जे अंदरि सॼो मंज़र ॾिसण में पईंदो अज असां जेको आहे उन शइ खां ॿाहिरि मची करे कयूं अम्मा फातिमा घर जे अंदरि क़ुरान पढ़ंदी हुई ॿ जवन जी पाठी पीसींदी हुई ॿ सिपारा दौर जा कंदी हुई अम्मा चवे थी महीननि जा महीना अटो खाधोसीं पर उन जे अंदरि खोट कयोसीं शिफा वारो किताब है कुरान करीम है रहमत वारो किताब है कुरान करीम है बरकत वारो किताब है कुरान करीम है इन सां जॾहिं असां पंहिंजो ताल्लुक पैदा कंदासीं तॾहिं वञी करे असीं कामयाब थींदासीं वरना बाने जो हिते दुनिया जे अंदरि कहिड़ी कामयाबी जो सर्टिफिकेट आहे जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन तालीम खां सवाइ ॿी का कामयाबी जी ज़मानत कंहिं क़िस्म जो कोन्हे साईं ने फरमायो त इन अफ़दल औलियाई इंदी लमोमिनुन खफीफुल हाल ज़ु हज़ من الصلاة أحسن عبادة ربه وأطاعه في السر وكان غامضا في الناس لا يثار إليه بالأصابع وكان رزقه كفافا فصبر عليه ثم نكر بيده وقال أجلت يده قلت نواحيه وقلت رأسه الله के सब ऊपर ज्यादा बने तो जो को पंज रब की इबादत सोने तरीके से करे व अताअहु फि सिर ऐ हुआ कुछ जे अंदर करे एहसान जो लफ्ज ॻाल्हाइजो ॿुधाइजो त ईमान ऐं इस्लाम का को दर्जो एहसान जो आहे असां कलमो पढ़ियो ईमान अल्लाह जे दिल जे अंदर आहे इस्लाम ज़ाहिरी शइ जो नालो आहे उन जी तकमील करण वाली शइ एहसान अची करे बचे थी हाणे जेकर तू नमाज़ पढ़े तो त अहिड़े तरीक़े सां पढ़ अंताबु अल्लाह का तराहु फ इल्लम तकुन तराहु फ इन्नहु यराक तो अल्लाह जी इबादत अहिड़े तरीक़े सां कर ॼण त अल्लाह जी ज़ात खे ॾिसे पियो पर जेकर तू अल्लाह जी ज़ात खे नथो ॾिसी सघे त इहो ख़्याल ज़रूर कर त अल्लाह जी ज़ात अॼु मूंखे ॿुधाए ऐं जेकर मालिक के नौकर खे ॾिसे पियो मथां त उन खां का ग़लती थींदी कोन थी सही माना में कमु अॼु अल्लाह जी ज़ात असांखे ॾिसे पई पर निमाज़ में जेके बि शैतानी ख़्याल हूंदा आहिनि उहे सभु असांजी दिलि में ईंदा आहिनि असीं अची करे निमाज़ शुरू कंदा आहियूं त हितां खां पियो ख़्याल अचनि हितां खां पिया ख़्याल अचनि ऐं पोइ अची करे वरगलाईंदो आहे शैतान असांखे त मियां तूं हिते वेठो आहीं पोयां तुंहिंजे घर में चोरी थी वई तूं हिते वेठो आहीं तुंहिंजो पोयां घर जे अंदरि दुकान जे अंदरि गिराक रुकी विया अहिड़ी क़िस्म जी शयूं अची करे जेको आहे सो हिकिड़े हमरा सवाल अची करे कयो त साईं क़ुरान में चए थो त इन सलात तन्हा अनिल फ़ाहिशाइ वल मुनकर निमाज़ बुछड़ाई खां ऐं बेहयाई जे कमनि खां रोकींदी आहे पोइ घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके निमाज़ूं पढ़ंदा आहिनि ऐं बुछड़ा कम कंदा आहिनि को मुंह उनके चयो तो तुझे छा मतलब है कुरान जी आयत गलत है जी ना ये मतलब जी मुझे को उन जी नमाज गलत है जेकर कुरान जी आयत को चवे तो सही है तो लिखी पे इन सलात तन्हा अनिल फ़ाहिशाइ वल मुनकर त नमाज मान एड़ी पढ़े जेका बाकायदे नमाज त होजे अज असा जी नमाज कड़ी बड़ी फॉर्मेलिटी पूरी कर
नमाज माण्हू अहिड़ी पढ़ंदो आहे जो उन खां पोइ जेकर तूं जेका बि दुआ घुरंदे त अल्लाह जल जलालहू दुआ क़बूल कंदो। कॾहिं सहाबा किराम नमाज पढ़ंदा हुआ, पुठनि ते तीर लॻंदो हो पर उन्हनि खे पतो कोन पवंदो त को तीर लॻो आहे कोन लॻो आहे। पोइ छिके करे जॾहिं ॿाहिरि कढंदा हुआ तॾहिं वञी करे उनखे महसूस थींदो हो। हिकिड़े साहबी उन खां पुछियो त मियां तोखे हेॾो वॾो तीर लॻो पियो हो, तूं मूंखे त ॿुधाई हा तुंहिंजो केॾो रतु वहे पियो, तॾहिं छा चयईं चिकुन तो फी सूरतिन अक़रअहा फलम उहिब अन अक़रअहा। तूं कहिड़े तीर जी ॻाल्हि पियो करीं? मूं त क़ुरान जी सूरत पढ़ी पे मूंखे एॾो मज़ो आयो पे जेको मूंखे पतो ई कोन पियो त को तीर लॻो आहे या कोन लॻो आहे। इहे सूरत तॾहिं वञी करे जाॻे जॾहिं तूं छिके करे थी करे जॾहिं लॻो पियो जॾहिं ख़बर ई उहे नमाज़ अॼु असांजी केॾी नमाज़ अची करे बंदियल थियो जेको आहे सो ठोंगा अची करे चुकण वारा खणंदा आहियूं, पोइ वञी करे वापसि वञी पंहिंजे कमनि खे सरंदा आहियूं। इनखे नमाज़ जेको आहे नमाज़ जेकर पढ़ंदा आहियूं त उनजी हक़ीक़त खे अदा करणो आहे। बाक़ाइदे एतिदाल हुजे, बाक़ाइदे ख़ुशू ऐं ख़ुशू हुजे, बाक़ाइदे उनजे अंदरि आजिज़ी हुजे, बाक़ाइदे उनजे अंदरि इबरत हुजे। सॼी दुनिया खां ताल्लुक़ ख़तम करे जॾहिं अल्लाह जे साम्हूं अची करे बीहो था त पोइ उन वक़्त में असांखे इबादत सुहिणे तरीक़े सां करणी आहे। हदीस के अंदर इहो ई हुकुम आयो आहे त अहसन इबादत रब्बी व अताअहु फी सिर्रि। ऐं बाना उन वक़्त जे अंदरि इबादत कर जॾहिं सभु माण्हू सुता पिया हुजनि, उन वक़्त जे अंदरि जॾहिं बाज़ारूं बंदि हुजनि, मार्केटूं बंदि हुजनि, जॾहिं मौलवी साहब आराम में हुजनि, जॾहिं डॉक्टर आराम में हुजनि, जॾहिं सॼी दुनिया सुतल हुजे, उन वक़्त जे अंदरि जेको माण्हू बरकातन नफ़ल जी नियत सां कंदो आहे पोइ अल्लाह खां दुआ घुरंदो आहे त अल्लाह जल जलालहू उनखे ग़ैबी जवाब ॾींदो आहे लक़द समिअतु क़ौलक या अब्दी वक़द गफ़रतु लक। ए बाना तूं तुंहिंजो सॾु ॿुधो आहे, तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ कयो, हाणे जेका तोखे दुआ घुरणी आहे इहा इबादत अल्लाह खे वणंदी आहे। वसलातुल मरी फी जौफिल लैली, रात के पेट जे अंदरि जेका माण्हू नमाज़ अची करे पढ़ंदो आहे उहा अल्लाह जल जलालहू खे वणंदी आहे। नमाज़ सभ खां पहिरीं दीन जो अहम सुकून आहे, इनखे असांखे सही माना में अदा करणी आहे। अहसन इबादत रब्बी व अताअहु फी सिर्रि व कान गामिज़न फी नासि ला युशारु इलैहि बिल असाबिहि व कान रिज़्क़ुहु कफ़ाफ़न फसबर अलैहि। अहिड़ो माण्हू हुजे जेको सादगी वारो हुजे, आजिज़ी वारो हुजे, उन जे अंदरि तकब्बुर कंहिं क़िस्म जो न हुजे ऐं उन जो रिज़्क़ पूरो सूरो हुजे, उन ते ई वञी करे सबर। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अल्लाह खे अहिड़ो माण्हू वणंदो आहे जंहिंखे जजे माल जी अर्जाई तलाश न हुजे। सुबुह जो मिलियो शाम जो वञी करे पूरो कई, न को माल जो जमेलो, न को उन जो फिक्र, न को उन जो टेंशन। जेकर थोरो आहे उन ते किफ़ायत थो करे त अल्लाह जल जलालहू उन बानी खां राज़ी थींदो आहे। पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ई ज़िंदगी हूंदी हुई। साईं जिन खे त अल्लाह जी तरफ़ खां इहा पेशकश मिली त ए मोहम्मद जेकर तूं घुरे त ही जबल तोखे असीं सॼो सोन जो करे दियो, वो तू पंहिंजी न सुठे नमूने सां ज़िंदगी गुज़ार। तॾहिं साईं जिन छा फरमायो त अल्लाह इन ॻाल्हि जी ख़्वाहिश नथो करियां, ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि खे चाहियां थो त जेकर हिकिड़ो ॾींहुं मूंखे मानी मिले थी त ॿियो ॾींहुं मूंखे मानी न मिले, तां त जंहिं ॾींहुं मानी मूंखे मिले थी त खाई जौ करे तुंहिंजो शुक्र अदा करियां, जंहिं ॾींहुं नथो मिले त उन ॾींहुं तुंहिंजो आउं सबर करियां। साकिर जो रस्तो जन्नत आहे, साबित ये तो फकर इख्तियारी हो, चूंडे करे साईं जिन पसंद कयो। इनी जे करे साईं जी इहा ई दुआ हूंदी हुई त अल्लाह अल्लाह अहयनी मिस्कीनन व अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। ए अल्लाह जेकर मूंखे ज़िंदगी दे त मिस्कीन ऐं ग़रीबन वारी, जेकर मूंखे मौत ॾिजे त मिस्कीन ऐं ग़रीबन वारो, जेकर मूंखे क़यामत के ॾींहुं उथारे त इन्हनि जी जमात। बिलाल ईमान आंदो काशे के किस्म जो कोन हुई, घर कोन हो, पैसो कोन हो, माल किस्म जो कोन हो, जेको संदस मौला हो उमय्या बिन खल्फ वो वरी अची करे ईज़ा पहुचाईंदो हो त मियां तूं मोहम्मद वारो दीन छॾ, तूं असां वारे असली दीन ते अच। पर बिलाल जी ज़बान ते सिर्फ यही लफ़्ज़ हूंदा हुआ त अहद अहद, अल्लाह जी ज़ात हिकु आहे, अल्लाह जी ज़ात हिकु आहे। ऐं चवंदो हो पंहिंजे मौला उमय्या खे त ए उमय्या जॾहिं आउं मोहम्मद जो नालो ज़बान ते आणियां थो तॾहिं जेके कई सूरत सब खत्म। या बिलाल के करे कुर्बानी दी, दीन जे करे कुर्बानी दी, वो वरी मकाम उन्हें के छा मिलियो जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जी तरफ खां इहो पैगाम मिलियो त मोहम्मद मुस्तफा क़यामत के ॾींहुं तुंहिंजी उम्मत मां सब खां पहिरीं जन्नत अंदर बिलाल बिलाल के जॾहिं इहा साईं जन ख़ुशख़बरी ॿुधाई तॾहिं ख़ुशी में कोन पियो माफ़ ॾे। पोइ चई त या रसूल अल्लाह छा तव्हां खां अॻु में आउं जन्नत जे अंदर वेंदुसि?
तॾहिं साईं जन फरमायो त ए बिलाल क़यामत जो मैदान महशर कायम थींदो तॾहिं अल्लाह जे तरफ़ खां मूंखे इहो हुकुम मिलंदो त या मोहम्मद इरकब अलल जबल, ए मोहम्मद ऊंट ते सवार थी ऐं ऊंट ते सवार ऊंट जी मुहार तुंहिंजे हथ में हूंदी, ईअं ई ॿई गॾु हलंदा। इश्क बि ज़रूरी आहे, इल्म हुजे अमल हुजे उन सां गॾु मोहब्बत ये ना ताना सा तालीम हासिल करे वते से उन से अमल करियो पिया बाकी के गाल से बदल यो इल्म तो शैतान के पास है। वडो आलिम वडो आमिलो वडो आबिदो पर उन बदनसीब के इश्क को हो से तेरे अल्लाह से फरमाया था आदम के सजदो करियो कि अल्लाह आऊं की सजदो करियो दलील नहीं करे बीर इश्क हो जा अल्लाह से ये सवाल करया मोहब्बत हो जा अल्लाह जो हुक्म ते राजी रहनो है जी अल्लाह ने की सजदो करया अस्जुद लिमन खलक़तु मिन तीन व खलक़तनी मिन नार इने के तो मिट्टी में पैदा कयो मुखे भाई में पैदा कयो मिट्टी के अंदर जिल्लत है भाई के अंदर इज्जत है मिट्टी के अंदर ऊंचाई है भाई के अंदर रोशनी है मिट्टी जो खड़ो मथा उछलाइंदे ते हिच करंदो भाई हिचा मारींदे त मथे पड़कंदी आ वडो मुतकब्बिर माण्हू हिन नंढे के सजदो की करे अल्लाह से हमेशा करे औखरुज मिना फइन्नक रजीम इन अलैका लानती इला यौमिद्दीन इश्क के जो कौन हो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दीन सा जे इश्क कयो जे मोहब्बत कयो वो कामयाब अची करे बन्यो सुहैब रूम का आयो हो तेरे मक्के के अंदर साईं जी ईमान कबूल कई तेरे उन वक्त में साईं जी सोबत में रहन लगो वो मानू पंहिंजे हालात के हिसाब सा थोरो घणो व्यापार ते कंदो आहे सुहैब व्यापार कयो कुछ लगी आयुस कुछ रितु आयुस कुछ बकरी आयुस मुशरिकन के फिरी आया तो मियां बाहर जो मानू ये असन जे इलाके के अंदर करे हितो माल कमायो दीन ता खण त सब खोईंदासी सुहैब जे वनी माल खणो मुखे यो माल कोंदो खपे मुखे खाली नबी जो दीन तो खपे एरन मानू जे बारे में कुरान की आयत नाज़िल थी इन अल्लाह हस्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह जल्ल जलालुहु एरन पानन का राजी थियो जिन पंहिंजो माल भी खर्च कयो पंहिंजी जान भी खर्च कयो ऐं बदले में उन्हनि खे अल्लाह जे तरफ़ खां जन्नत ये सोगोर असन के दुनिया जे अंदर करो ये ना ते दुनिया के मकसद बनाए बैठा वो आखिरत की का तैयारी कोने नबी से फरमाया वो मानो बेवकूफ है अक्लमंद मानो जो काम केड़ो है अल कय्यस मन दान नफ्सहु व अमिला लिमा बातल मौत वल आजिज मन तबा नफ्सहु हवाहा व तमन्ना अल्लाह अक्लमंद मानो हुआ है जेको हिन जहान में रही करे उन जहान की तैयारी करे वो बेवकूफ मानो है जेको हिन जहान में रही करे पंहिंजो दुनिया के मकसद बनाए ऐं आखिरत ता उन जो को तवज्जो कोने एड़े मानव के जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेवकूफ दुनिया जे का से छडनी के तो दावा करे असा की ये मिले कितना एड़ा बड़ा मालदार हुआ बड़े खानदान वाला हुआ बड़ा उनका नाला हुआ बड़ो इक़्तिदार हो 750 साल मुगलन की हुकूमत हुई जिन जो इक़्तिदार हो जिन की मजबूत की रस्सी हुई जिन जा शाही किला हुंदा हुआ तख्त ताउस हुंदा हुआ को नूर हीरा हुंदा हुआ उनन जा वडे वडा महल हुंदा हुआ ताज महल हर शय जला मुहैया जी करे बनी पर जडे वक्त आयो जब अल्लाह जल्ल जलालहु ने हुकम दी उन नाफरमानी कई तडे केड़ो उनते वक्त अची वियो सफर आखिरी बादशाह हो मुगलन जो पासो मुगलन जो आखिरी बादशाह हो उन सा जेको हसर अची करे थियो छा किताब लिखन था तो उनन जा जेके शहजादा हुआ उनन के फाही ते चाढ़ी दियो उनन जे न्याणी नहीं मायन खबर ना किथे वनी करे पनावरती सफर के हथ कड़ी लगाए जनो माए दिल्ली जे बाजार में वठी आया जो पास वाकई में लुट अची करे बहन पिया उन वक्त में ज़बान पे सिर्फ यही लफ्ज़ है कितना बदनसीब है सफर तो गज जमीन न मिल सकी पूरे यार में न किसी का हबीब हो न किसी का रकीब हो जो बिगड़ गया वो नसीब जो उजड़ गया वो यार कोई मेरी मजाक में आएगी कोई चार चार चढ़ाएगी कोई आकर शम्मा जलाएगी मैं तो बेकसी का मजार हूँ न किसी का हबीब हूँ न किसी का रकीब हूँ जो बिगड़ गया वो नसीब हूँ जो उजड़ गया वो यार मेरा रंग रूप बदल गया मेरा यार मुझसे बिछड़ गया जो चमन खिजा से गुजर गया मैं इतने मुश्किल गुबार काब हैसियत है उन वक्त में कई किस्म जो कौन भी जरे वक्त अच कर थींदो है उन वक्त जे अंदर जो कोई सोने जो नालो निशान कई किस्म जो न रहंदो है या दुनिया जेका असा के छडणी है हमेशा कई किस्म जो कौन हुंदी जेकर दौलत मौत का बचाया हा त को हिनन जे कोई सो दुनिया जे अंदर सिर्फ गरीब मरन हा पैसे वाला कोन मरन हा
इल्म जेकर मौत का बचाए हा त दुनिया में ठलो जाहिल मरन हा आलिम कोन मरन हा ताकत जेकर मौत का बचाए हा त दुनिया जे अंदर ठलो रैयत मरे हा हाकिम कोन मरन हा पर आज असा आलिमन जे जाहिलन जे कोलन ते आलिमन जा जनाजा दिठासी गरीबन जे कोलन ते दौलतमंदन जा जनाजा दिठासी पब्लिक जे कोले ते हाकिमन जा जनाजा दिठासी त यो पतन पूरो पियो दे त ही मौत हिकड़ो एड़ो प्यालो आए जेको हर मानू के पियणो आए चाहे अमीर हुजे चाहे गरीब हुजे चाहे सेठ हुजे चाहे नौकर हुजे चाहे हारी हुजे चाहे जमींदार हुजे चाहे आलिम हुजे चाहे जाहिल हुजे चाहे हाकिम हुजे चाहे महकूम हुजे चाहे बादशाह हुजे चाहे वजीर हुजे सभिनी ते मौत अचणो आहे केर केर खां बची नथो सघे बल क़बर बाबुल कुल्लो नफ्स दाखिल हुआ ख़बर हिकड़ो दरवाज़ो आहे हर मानू के दाखिल थियणो आहे कल असांजी जगह ते हिते ॿिया अची करे वाइस कंदा हुआ असांजा वॾा उस्ताद हुआ वॾा बुजुर्ग हुआ अॼु उहे मौजूद कंहिं ख़ुशीअ जो कोन्हे वमिन मन क़ज़ा नहबहु वमिन मन यंतज़िर के वारो वॼाए विया के इंतज़ार विया इहो पतन पूरो पियो ॾे त अॼु हिकिड़ा विया सुभाणे ॿिया ईंदा ऐं यब्बा वजो रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम बाक़ी रहण वारी ज़ात अल्लाह इन्हीं जे करे मौत की तैयारी करे आखिरत की तैयारी करे दुनिया असन जो मकसद है असन जो मकसद आखिरत असा की जेकर रहणो है त को हुन जहान की तैयारी करनी है हजरत उमर जरे साईं जिन जे घर आयो तरी जो साईं त एकड़े खजूर जी निख ते सुता पिया लक़द नसर हसीर अला जंबही को उन निख साईं जिन जे कुठन मुबारक के अंदर बन करे विदा हुआ हजरत उमर जी अखिन में लुड़काई जी या रसूल अल्लाह कैसर किसरा दीन जा दुश्मन है पर अल्लाह जे तरफ का उनके सब नेमत मिलेल तवा 1,24,000 नबी जा सरदार आयो अल्लाह जा महबूब नबी आयो आखिरी नबी आयो तवा जे घर में एकड़ो बिस्तरो जे कोन ते आराम करे सको तने साईं ने छा फरमायो उमर तू केड़े बिस्तरे दी गाल क्यों करी माली वाली दुनिया वमा अना इल्ला कराके इस्तज़ल तहत शजरत सुमराह अल्लाहुम्मा ला ऐश इल्ला ऐश आखिरा फग़फिर लिल अंसार वल मुहाजिर उमर जिन के बारे में तू मिसाल लिए पियो इनन मानू के अल्लाह से जो दुनिया में ॾियणो हो सो कई वरतो आखिरत के अंदर उन जो को भी सो बने दिल का कौम उजलत हसनातुम फी हयातिही दुनिया मुजो दुनिया सा केड़ो वास्तो वमा अना इल्ला कराकिब आ एकड़े मुसाफिर वांगे आया जी मुसाफिर सफर कंदो है हली थकंदो है एकड़े वण जे हेठा आराम कंदो है न को मकान हुंदो है न को बिस्तरो हुंदो है अल्लाह ला ऐश इल्ला ऐश आखिरत अल्लाह जे अगर ऐश है त आखिरत जो ऐश है दुनिया जी आज अफसोस सा चौमत पवे त जरे दुनिया की मोहब्बत असा में गालिब थी रही तरी आज जो मिटन की दीन माल कटी जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ई दीन जे करे मिलियो त महफूज अची करे मिलियो मुकम्मल अची करे मिलियो काप कमी इन जे अंदर के किस्म जो कोने साईं जन जरे हजरतुल वदा कयो सन 23 हिजरी के अंदर अरफात के मैदान में जबल रहमत वज बिछाई उन वक्त में तकमील दीन वाली आयत नाज़िल थी अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रज़ीतु लकुम अल इस्लाम दीना ए नबी मु तवा ते तवा जो दीन कामिल करे छडियो तवा जो पंहिंजूं नेमतूं तवा जे मथा मुताम करे छडियो ऐं तवा जे लाइ हमेशा दीन इस्लाम के मुंतखब कर यो मुकम्मल है इन जे अंदर का कमी कंहिं किस्म जो कोन्हे ऐं जेको एहसान अल्लाह से इन उम्मत जे मथा कयो आहे कंहिं उम्मत जे मथा अहिड़ो एहसान कोन्हे कंहिं उम्मत जे मथा कोन्हे अॻे उम्मतूं गुज़री वई पर उन्हनि जे लाइ हिसाब ॿियो हूंदो पंहिंजे लाइ हिसाब ॿियो वो जेतिरो अमल कंदा ओतिरो उनके सवाब मिलंदो इन उम्मत जे लाइ हिसाब किताब इहो आहे त बाना तू नेकी हिकड़ी कर तो 10 नेकी जो सवाब मन जा बिल हसनत फलहु अशरु अमसालिहा हिकड़ी नेकी कंदो आहे त 10 नेकी जो सवाब जेकर बानो रोजो हिकड़ो रखंदो आहे त पो उनके 10 रोजन जो सवाब 30 रोजा रखी त 300 रोजन जो सवाब घणा रोजन जो सवाब 300 रोज़ के सवाब तो साईं ने फरमायो त मन साम रमजान सुम्मा अतबाउ मिन शवाल सुम्मा अतबाउ सित्तन मिन शवाल कान का सियाम दहर जेको बानू रमजान जा रोजा रखे तो उनका को शवाल जा 6 रोजा ॿिया रखी छड़े तो गोया उनकी सॼी जिंदगी रोजन जो सवाब साईं जे करे वरी 60 रोजा ॿिया वधी रमजान के रोजे रखण जे करे घणो सवाब मिलो 300 रोजन जो 6 रोजा शवाल जे महीने में रखे त घणा रोजा थिया 60 360 साल में घणा ॾींहं हूंदा आहिनि 360 सॼी जिंदगी उनके रोजे जो सवाब केड़ो हिसाब हमारा सवलो करे अॻूणी उम्मतन सां इहा ॻाल्हि थोरी अॻूणी उम्मतन जे अंदर जेतिरो अमल हूंदो हो ओतिरो ई अजर
यहूदी जरा भी यो कानून हो, ईसाई जरा भी यो कानून। इन उम्मत ते अल्लाह से की रहमत करे कयो जो अल्लाह से खुद फरमायो तकुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तअमुरुना बिल मारूफ व तनहौना अनिल मुनकर। तवा सबनी का बेहतरीन उम्मत आयो छलो हिकड़ी नेकी कंदा कयो तवा के 10 नेकी जो सवाब दिनो। रोजो हिकड़ो रखंदा तवा के 10 रोजन जो सवाब दिनो। भलारे महीने जे अंदर हिकड़ो नफल पढ़ंदा तवा के फर्ज जो सवाब दिनो। हिकड़ो फर्ज अदा कंदा त वरी 70 फर्ज जो सवाब दिनो। अल्लाह जे खजाने में का खोटा है बेशुमार खजाना है जेके मालिक जा भरिया पे कमी के विषय जो कोने कमी जे कला जो सिर्फ असा तू चौंदो त अल्लाह से मुझे खुदे कोंदो आ गरीब है या मिस्कीन है इयो तुझी खाम है। अल्लाह जल जलाल तुझी नबू दिया तो के पैदा करया तुझी जरूरत भी अल्लाह बी बेशुमार मखलूका हर वक्त अल्लाह की इबादत कर तुझी केड़ी जरूरत। तू चवे तो मुके रोजी नथी मिले आ गरीब है फलानो है या जदे अल्लाह से तो के पैदा कयो तरी साफ लफ्ज़न जे अंदर कुरान में लिखे पिया है वमा मिन दाबतिन फिल अर्दि इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा। ए बाना मु तो के पैदा कयो त हाने रोजी की जिम्मेदारी तो ते कोने तो जो छलो कम मेहनत करना है तुझे दर ते रोजी पहुंचाण अल्लाह जी। जरे बानो बेसब्री थी करे थिंदो आहे ना शुक्र थिंदो आहे तडे चकरे शिकायत कंदो आहे असां जी बुधे कोने तो जी सबनी का पेरी बुधंदो आहे तो के केड़ी खबर तुजी कोन बुधई तू जेका दुआ घुरंदो इया कदे अल्लाह से रायगान कोन कंदो आहे तो के या दुनिया जे अंदर उन जो मुशाहिदो कंदो इया त बड़ी का तो ते मुसीबत अचण वाली हुंदी आहे बीमारी का तकलीफ अचण वाली हुंदी आहे तो जे दुआ जे करे अल्लाह से वो मुसीबत टारे छड़ींदा तो के खबर भी कोन पवंदी जेकर ना आखिरत के अंदर किया ही दुआ तो जरा नेकी ज़खीरो बंदी में दिया वो उन मैदान के अंदर जने हर एक मामले में पहली जान जो फिक्र हुई यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि लिकुल इम्रिइन मिनहुम यौम इदिन शानी युगनीहि। हर माण्हू के पंहिंजो फिक्र आहे न को मुर्स के ज़ाल जी परवाह न को ज़ाल के मुर्स जी परवाह पे पुट खां परे पुट पे खां परे भा खां परे दोस्त दोस्त खां परे केर के याद के उसके जो कोन हूंदो उन वक्त में तो नी जगह दुआ हुई दुनिया में जगह तो दुआ बुरी हुई आजिजी निबड़ सा अल्लाह के तो हुआ दुआ पसंद आई हुआ तो ये नाम अमाल के अंदर नेकी हुंदी उन ही नेकी के जरिए अल्लाह से तो नजात कर तो की तो चवे तो मु दुआ बुरिया कबूल न भैया ए बाना तो तकड़ चिकर कहिया अल्लाह जल जलालहू जेको नेक अमल है इंसान जो कदे जाया करे इसमें तो फोन कंदो है यही असन जे लाए एकड़ी किस्म जी जेको है सो सआदत है जेका अल्लाह जल जलालहू इन उम्मत जे लाए मुहैया थी करे कहिया बदनसीब है इंसान जो जडे बेड़ा भलारा महीना असा के मिलंदा है ओ उन के गुनाहन जे अंदर मुब्तला करे छंदो है। जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम डाकण पे चढ़ी करे आमीन चयो सहाबा किराम पूछो तो साईं तवा आमीन छाजे कर चयो चई जिब्राइल खड़ी करे आयो हो त जेको शख्स रमजानुल मुबारक जो महीनो लहे ओ उन में पंजे गुनाहन की बख्शिश न कराए त वो बानू उन जे ला तबाही है हलाकत है। जिब्राइल बददुआ कई साईं जे उन जे मथा आमीन अंदाजो लगायो आमीन की माना छा है त या अल्लाह जेको दुआ घुरे तो उन जी दुआ को एड़म सा कबूल जिब्राइल तो बददुआ कितना से दोस्त होंदा है इन भलारे महीने के जाया करे छंदा है न को नमाज न को रोजो खुलम खुला सिगरेट पींदा है को उन में जो पासो पानी पे पींदा है गुटखा पे खाइंदा है ये अल्लाह जी अजाब के दावत नहीं है दोस्तों इन में शैतान के तमा खुश क्या करे अल्लाह के नाराज का करे यह अल्लाह जल जलालहू की जात सा एकड़ी खुलम खुला बगावत है नाफरमानी है इत जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ दी करे पा अजाब का बता पियाई वरना संजा अफाल एड़ा ही जो को करीम अल्लाह जी जात अजाब यू कौमों की नाफरमानी करी बर वक्त बताए भाई नूह जी कौम तबाह थई हूद अलैहिस्सलाम की कौम तबाह थई सालेह अलैहिस्सलाम की कौम तबाह थई तवा अंदाजो लगाए शुएब अलैहिस्सलाम की कौम तबाह थई उन जला का रियायत के इसमें जो कौन मिली पर इन उम्मत चला अल्लाह जल जलालहू यो अजाब आम माफ करे छडियो है इनी जे करे मुजा दोस्तों या तवा ते अल्लाह जे तरफ की बड़ी मेहरबानी है या पंजे मथा की जिम्मेदारी है जो को असा इन महीने के अंदर अल्लाह जे हुक्म की ताबेदारी करे बेशुमार अल्लाह से उन मथा नेमत ने कई है तो कि अख जेका अल्लाह से दुनिया सजी जिंदगी वही करे अल्लाह की इबादत कर तो इन हिकड़ी नेमत जो अकादाना करे सके ये तो अल्लाह की तरफ का अमानत है जेकर चाहे तो ये अख ते ठप्पो हणी तो के अंधो बनाए छे मार्केट के अंदर फकीर बनाए छे उन का केर पुछणो
बनी इसराइल जे गुज़रे 500 साल इबादत लम यासिक तुरफताइन अख छिबे जे बराबर नाफरमानी को अल्लाह से फरमाए विजो मुझे फजल सा जन्नत तने गुज़रे छा चो या अल्लाह मोदी इबादत कई मुझे अमल जो हक थे तो या कोन थे अल्लाह से फरमायो ते हिने के जन्नत में न विजो पेरी हिने जो हिसाब कर हिने जी अख कदी सामी जे एकड़े पलड़े में जो 500 साल सामी जे पे पलड़े में जो ओ वजन को अख वारो पासो गरो थी वियो 500 वालो इबादत वारो हकाल मना हिकड़ी 500 साल वाली इबादत हिकड़ी अख जी नेमत जो हक़दार थी करे सके केड़े अमल जे करे सी जन्नत में अल्लाह से रखे तो मेहरबानी अल्लाह ज़ालिक फज़लुल्लाह युती मन यशा अल्लाह जो फजल है मेहरबानी है वो अमल असा जो सोने जो असा अल्लाह की नेमत की हक अदा करे सको बैतुल मामूर जे अंदर जने साईं जिन गया मेराज वाले मौके ते तने दिठो त केतरा एड़ा मलाइका हुआ जेके रुकू में हुआ केतरा एड़ा मलाइका हुआ जेके सजदे में हुआ तने नबी साईं पूछो त या अल्लाह हिन दी या इबादत कदे खत्म थींदी तने अल्लाह से फरमायो त ए मुस्तफा जने क़यामत कायम थींदी को जने क़यामत कायम थींदी हदीस में चतो त तरतइदु फराइसुन ये मलाइका तकंदा पिया ए ज़बान ते केड़ा अल्फाज हुंदा त सुभानक मा अबदना का हक इबादत ए अल्लाह तुझी ज़ात पाक है तुझी इबादत पाक सा हक अदा कर तो मलाइका हुआ जेका नूरानी मखलूक हुई जेके हर वक्त अल्लाह जी इबादत का कन कदे कोई नाफरमानी कोन का कन ओ एक कंदा पिया असा के अल्लाह जल्ल जलालहू की मेहरबानी की असा के अल्लाह जल्ल जलालहू वडा एहसान के उन जे एहसान जो बदलो केड़े तरीके से सिखी पिया वकान रिज़्क़ु कफाफन फसबर अलैहि माल जी तमन्ना न करी दुनिया के जो मतलूब न बनायो मतलूब पर जो आखिरत है कुरान करीम के पे जो मकसद बनायो इन जे मुताबिक अपनी जिंदगी गुजारियो वरना कुरान का आदमी जिन मानू जी जिंदगी गुजरती हुई वो एड़े नमूने से गुजरती हुई कान का अय्युहल मलिक कुन्ना कौम अहल जाहिलियत नाबुदुल असनाम व नाकुल मैदा व नक़तुल तरहम व नाती बिल फवाहिश मुसीउल जिवार व याकुल कलियु मिन ज़ैन फकुन्ना अला ज़ालिक हत्ता बअसल्लाहु इलैना रसूलन मिन्ना नअरिफु नसबहु व सिदक़हु व अमानतहु व अफ़ाफ़हु व दआना इलल्लाह लिनुवहिदहु व नअबुदहु व नख़लउ मा कुन्ना नअबुदु नहनु व आबाउना मिन दूनिही मिनल हिजारति वल औसान व अमरना बिसिदक़िल हदीसे व अदाई अमानते व सिलत रहमी केड़ी असा जी जिंदगी हुंदी हुई पत्थर जी पूजा पिया कंदा वासी मुर्दार जानवर जा गोश्त खाइंदा वासी मिटई गई माई जी नाले असा जान दा के शे के किस्म जो कोन वासी पाड़े से असा बुरो शुरू कंदा वासी उनन के ईजा पहुंचाइंदा वासी हर बुचड़े कम जो इर्तिकाब कंदा वासी गरीबन के कुटे छईंदा वासी केर वसा के चवण वालो के किस्म जो कोन या जानवर वाली जिंदगी हुई जेका असा गुजारी सी पे वो अल्लाह जल्ल जलालहू जने असा जे खानदान मजा मक्के जी सरजमीन मजा नबी बनाए करे मोकलियो उन नबी जे अखलाक के दिसी करे उन जे औसाफ के दिसी करे उन जे जेको है सीरत के दिसी करे असा जे दिल जे अंदर दायो पैदा कियो ए असा जो ज़मीर इन गाल ते फैसलो करे विंदो त अल्लाह जल्ल जलालहू असा जो खालिक है उन जी थे असा जी पेशानी उन जे कुरान का आदमी केड़ी जिंदगी हुंदी हुई कुरान है जे करे घर जो अच्छी करे मिलियो जे करे सहाबा किराम के दर्जे मिलियो मुहद्दिसीन के दर्जे मिलियो मुफस्सिरीन के दर्जे मिलियो वो इन शे जी अल्लाह जल्ल जलालहू कीमत के किस्म जो कोन रखी जेका शे जरूरी शे हुंदी है जेका इसलाह जे ला हुंदी है जेका शे असा जी जिंदगी जे ला मेयार हुंदी है तो उन जे ला अल्लाह से कदे कीमत कोन रखी है तवा के साह खान जे ला हवा जी जरूरत है उन जी कीमत कोन रखी तवा के उन उजाण जरा पानी की जरूरत है उन जो पास पानी की कीमत कौन रखी हुई असा जी गैर आबाद दिल के आबाद करण जे लाए कुरान जी तालीम की जरूरत है तो उन जी अल्लाह जल्ल जलालहू का कीमत कौन थलो पंजे बच्चन के मदरसे में छडियो उन के हर शे फ्री मिली कुरान करीम उन के मुफ्त में मिलंदो तालीम उन के मुफ्त में मिलंदी खादो उन के मुफ्त में मिलंदो रहाइश उन के मुफ्त में मिलंदी उन के सब मसाला सिखाया जांदा इन का वधिक तो आगे छा तो वो कुरान तालीम का सवाल तीन सेन के जो को तालीम बनाइदा ये तालीम कोने ये ओकरो कारोबार बिजनेस जेमे डॉक्टर थींदो प्रोफेसर थींदो इंजीनियर थींदो लेक्चरर थींदो
वो उन जी डिग्री वनी करे बादशाह सा मिलंदी। ये बच्चा जेके कुरान करीम मदरसे जे अंदर पढ़या हे जे उस्ताद वट पढ़या असा सभिनी जो मरकज सिजावल जो मदरसो है हजरत साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैहि वट पढ़यासी जेको असा सभिनी जो मुर्शिद अची करे बनबो हो मतलब बाबू अची करे बनबो हो को जेकर हजरत साईं कासमी साहब जी लाइन के मिलाइंदे त वनी करे इमामुल अंबिया ते मिलंदी। जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जात जे अक़दस सा इनन बच्चन जो कनेक्शन थियो। इनन सभिनी जो मरकज साईं अब्दुल गफूर कासमी हो। साईं अब्दुल गफूर कासमी के खा इल्म हासिल कयो मौलाना यूसुफ बिनोरी रहमतुल्लाह अलैहि खां जेको जामे मस्जिद बिनोरी टाउन जे अंदर आलिम हुंदो हो मुहद्दिस हुंदो हो पर जेको है सो हक जी रहनुमाई ऐं ठीक गाल केड़ी अची करे कंदो हो। जरे कादियानी जो मसलो थियो तने हजरत मौलाना यूसुफ बिनोरी टंग खां लंगड़ो हुंदो हो पर उन चयो त जेकर कादियानी सा मुकाबले जे वक्त आयो त इंशाअल्लाह आवा दिसंदा त ही लंगड़ो सब का पेरी मैदान जे अंदर अची करे जज्बो तो ॾिसो उन आलिमन जो छाओ। यो उस्ताद हो हजरत साईं कासमी साहब रहमतुल्लाह अलैहि जो मौलाना यूसुफ बिनोरी के जेकर चिकीला बथे त वनी करे अनवर शाह कश्मीरी वट ई तालीम हासिल कई। मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि छा उन जो हाफिज हुंदो हो जेकर हिकड़ो दफो अखबार पढ़ी वठे त सजी अखबार उन के बर्दबान याद थी वञे। हाफिज किताबन जो जेको है सो अल्लाह जल जलालहू उन जो ज़हन ऐं हाफिज मजबूत अची करे कयो। मौलाना अनवर शाह कश्मीरी रहमतुल्लाह अलैहि जेकर पढ़ियो त हजरत मौलाना शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहि वट पढ़ियो जंहिंजो नालो महमूदुल हसन देवबंदी हो जेको दारुल उलूम देवबंद जो पहिरियों शागिर्द हो। शागिर्द को महमूद हो उस्ताद को महमूद हो से भई हमद का वरतल है अल्लाह जी वाखाण का वरतल है अल्लाह से मदद कंदे आयो इनन तालीम हासिल कई ॾिसंदे वो दारुल उलूम देवबंद जो फैज़ पूरी दुनिया के अंदर जका मामूली गाल केड़ा असा बुजुर्ग हलारा उस्ताद हुंदा तकवा उन जे दिल जे अंदर हुंदी हुई खुशू ऐं खुशू हुंदो हो आजिज़ी हुंदी हुई। मौलाना शेखुल हिंद रहमतुल्लाह अलैहि तालीम हासिल कई मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि वट जेको दारुल उलूम देवबंद जो बानी हो जेके साईं जिन जी ख्वाब में ज़ियारत नसीब कई। साईं जिन उन के खुद आंगन सा इशारो करे फरमायो त फलानी जगह ते जेको दारू जो वण है उते वनी करे मदरसे जो बुनियाद दारुल उलूम देवबंद जो मदरसो जो इंडिया के अंदर आए देवबंद एक शहर है उन अंदर जो दारुल उलूम मदरसो आए इन में ठलो मौलाना कासिम नानोतवी हथ कोने जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हथ कोने में शामिल को मामूली गाल वो मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी जरे शामली के मैदान में अंग्रेज सा टक्कर खाधो अंग्रेज उनते जो को सो फांसी की सजा दिनी तले ही लिखी करे वेठो 3 डी रूप पोष रहो वो वरी बाहर निकली आयो। खलीफन जो साईं तवा छाप्या करियो अंग्रेज फौज तवा के बोले पई मेहरबानी करे तवा ते फांसी जो ऑर्डर कढो आ तवा के मारे छडीदा तवा लिखी पो तले हजरत मौलाना कासिम नानोतवी ठाचे कि हाण मुके मजबूर न करियो आ रूप पोष सिर्फ 3 डी जे लखिया तो इनी जे करे त साईं जिन गारे सौर जे अंदर जो लिखिया हुआ सब 3 डी लिखिया हुआ 3 ॾींहनि ताईं लिखण या नबी साईं जी सुन्नत आहे ऐं सुन्नत खां वधीक खिलाफ वर्जी कहिड़ी कंहिं में नथो सघां इन जे करे 3 ॾींहं खां वधीक इहो त उन वक़्त में सुन्नत अदा को दुश्मन जी तरफ खां जब्त एड़ा सजा बुजुर्ग वा कामिल वली अची करे बनिया थी। मौलाना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जेके कासिमुल उलूम वल खैरात के हुआ है जे हिन पूरे बरे सगीर जे अंदर इल्म जी तकसीम कई नेकी जे कम जी तकसीम थी करे कई जेके हुज्जतुल इस्लाम थी करे ते हुआ है। मौलाना कासिम नानोतवी इल्म हासिल कयो अबू ताहिर मदनी खां अबू ताहिर मदनी इल्म हासिल कयो मोहम्मद इब्न अहमद खां मोहम्मद इब्न अहमद इल्म हासिल कयो शेख रबी इब्न सबिय खां जेजी हियर मजार गुजे जे अंदर है गुजे का दखणी पासे शेख तुराबी जे नाले सा उन बुजुर्ग की कब्र है आई पंहिंजे उलमा तस्दीक कई है त वाकई यो बुजुर्ग वो ही है रबी इब्न सबी उन तालीम हासिल कई शेख हुसामुद्दीन खां शेख हुसामुद्दीन उन तालीम हासिल कई मोहम्मद इब्न आरिफ खां मोहम्मद इब्न आरिफ चंद वास्तन सा तालीम हासिल कई इमाम तिरमिजी खां इमाम तिरमिजी तालीम हासिल कई इमाम बुखारी खां इमाम बुखारी तालीम हासिल कई अहमद बिन अशकाब खां अहमद बिन अशकाब रिवायत कई मोहम्मद बिन फुजैल का मोहम्मद बिन फुजैल रिवायत की उमारा इब्न काका का उमारा इब्न काका रिवायत की अबू जुरा का अबू जुरा रिवायत की अबू हुरैरा का अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत कई 1,24,000 नबी के सरदार इमामुल अंबिया सय्यदुल मुरसलीन वल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बच्चन की सनद कैसा मिली जो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जात ते हादसा मिली मुके बुधा इन खां वधीक तवा के मदरसा जो छाली इन्हनि मदरसनि ते इहो त कमु कयो
जेके मथे उगाड़ा छोकरा बाजार में घुमंदा फिरंदा हुआ उन्हनि खे साफ़ ऐं सुथरो बनाए उन्हनि जे मथे ते टोपी पाए अजरक मथे ते पटको ॿधी करे जुबो उन्हनि खे पाराए उन्हनि जी शक्ल मलाइकनि जहिड़ी बनाए इन खां वधीक छा दुनिया कोन तव्हांखे कमाए ॾींदा जो बासुर रखे वेठा आहियो त असांजा घर हलाई ए दुनिया कमाइण वारी फैक्ट्री कोन्हे जेकर दुनिया कमाइणी हुजे त पोइ वञी करे ॿिए किथे छॾींदा कुरान करीम है जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस की तालीम है हां इतो तवा के जरूर बुधाया तो कि जेकर अवा के रिज़्क मिले तो तेन बच्चे जे करे बस जो अवा समझो था त हे असा के छा करे दीदा इन असा के ॾिसो कुझु कोने 5000 6000 पगार ते केड़ो पंहिंजो घर हलाइंदा अल्लाह जे फज़ल सां जेके हे घर सुठे नमूने हलाइंदा ओड़ो अवा 2 लाख वारा घर कोन हलाए गवा सां तवा 2 लाख वारा जेके सरकारी ड्यूटी वारा उहे मूं वटि ईंदा आहिनि साईं असांजा दुआ करे असीं परेशान निभागा 2 लाख तू सरकार चपड़ खाइबो तू को भी परेशान है साईं घर से चाहिए आए कोन सुकून आए कोन बचत आए आई ना साईं बचत आण वारी है बरकत करण वाली शे कुरान करीम सातो घर में कढी छडी हाणे की बरकत पवे असांजा मकतब है ना हज़रत साईं कासिम साहब रहमतुल्लाह अलैहि जा 6000 पगार 7000 पगार हिकड़े कारी साहब पूछो तुझे घणा बार जी मुझे 14 बार घणा बार पगार घणो 18 कुछ रत पूरा थे थी सही 50 रुपया बची पहुंचे 50 रुपया बची 2 लाख वाला तैलीम का को वरी 70 में होंदा है को वरी बाजार में उधर करता तैलीम में भी बाबर कसम आखदा न को ने अंदर काई काल न को दियो बस बचत ही बचत रुगो या तैलीम खास मेहरबानी करे पंहिंजे बच्चन के दीन सिखाए पंहिंजे बच्चन के कुरान जी तालीम ये अल्लाह जी अर्श अजीम जो खजाना हुआ इकरा वर्क मरतल कमा कुंबत तुरतिल फी दुनिया ए बच्चा कुरान पढ़ंदो वन जन्नत जे ॾाकल ते चढ़ंदो वन जिते तो कुरान जी आखिरी आयत पढ़ी करे दंग कई सुधो वनी करे जन्नत में पहुंचे बस ये वो कूड़ थोड़ी ॿुधाए ये तो आगे हदीस में ॿुधाए जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीम खां मथे दुनिया जे अंदर की काब तालीम कोन्हे उन जे अंदर असां जी इज्जत आहे उन जे अंदर असां जी कामयाबी आहे जेकर कुरान में हथ करी छॾियासीं साईं जी तालीम में हथ करियासीं त पोइ असां जी नाकामी अची करे बचे अल्लाह पाक दुआए जेको कुझु मूं चयो उन ते अमल करण जी तौफीक अता फरमाए अल्लाह जल जलालुहु जी मदद से तरक्की अता फरमाए जिन दोस्तनि जी इंतजाम कयो आहे रब्बुल आलमीन उन जी उन मेहनत खे क़बूल फरमाए वाह अल्हम्दुलिल्लाह